अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर। साईं मुहबत हयाती रमज़ो, मुसनिफ़ महमूद मुग़िल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर हैदराबाद सिंध, छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध, छापो पहिरियों जून 2021 ईस्वी। प्यार जी पारत हुजई साईं, अलाही केतिरा ॾींहं थिया हुआ जो अंदरां का जाइ न पई मिली। पंहिंजो पाण सां गुफ़्तगू करे अरसो थी वियो हो। हयातीअ जे हणवणा में वक़्त जो वक़फ़ो नाराज़ थी वियो हो। आईने में ॾिठे बि ॼण ॾींहं थी विया हुआ। माण्हू त माण्हू आहे अज़ीज़ान मन, पंहिंजो पाण खे मधुबाला ऐं अमिताभ बच्चन खां घटि किथे थो महसूसु करे। पर वरी बि ग़मे दौरान जो वकिरो का अहिड़ी सूरत हाल अख़्तियार करे ई वठे थो जो उहो ख़ूबसूरत रूप बि ॾिठे ॾींहं थी वेंदा आहिनि। कॾहिं कॾहिं त पंहिंजा सारोपा बि विसरी वेंदा आहिनि। उहो सभु हर कंहिं सां नाहे थींदो। ख़वातीन हज़रात, जंहिंजी दोस्ती पंहिंजो पाण सां हुजे से ई बहितर सम्झी सघनि था। जिन खे पंहिंजे अंदर जे आवाज़ जी ख़बर हुजे उन लाइ उहो सभु सवलो बणिजी वेंदो आहे। मसइलो वरी उन्हनि सां उहो थींदो आहे जो कॾहिं कॾहिं बिना कंहिं सबब जे अंदर जा ऐवान बंदि थी वेंदा आहिनि। रड़े वाको त छा, का सरगोशी ॿुधण में कोन ईंदी आहे। मन मलूल थी वेंदो आहे। दुनिया ॿाहिरां त सभु हार सिंगार कयो टिलंदी वतंदी आहे, अंदर में अजीब बड़दक हूंदो आहे। वजूद विसामी वेंदो आहे। असांजी खिल बेरंग, मुर्ख चुसी ऐं भाकुर थधा बणिजी वेंदा आहिनि। ज़िंदगी वेठे वेठे ब्लैक एंड वाइट बणिजी वेंदी आहे। पाण ॻाल्हाइण में मसरूफ़ हुआ, कंहिं कुंड पासे खां जाइ मिली हुई, मुंहिंजो मुंहुं त अॻु में ई मोननि में अची वियो हो। बसि कन हुआ जेके ॼण एंटीना बणियल हुआ। मिसी मुसाग चपनि लाइ हूंदी आहे ऐं चप इज़हार लाइ। पंहिंजे अंदर जे हर उधमे खे, हर ख़्वाब खे लफ़्ज़नि जो रूप ॾियण लाइ अव्हां चपनि जा मोहताज आहियो। इज़हार जी हिकु वाट अखि बि हूंदी आहे, पर उन जी ज़ुबान आम फ़हम नाहे हूंदी। अखियुनि जी ॿोली हर को नाहे ॻाल्हाईंदो ऐं न ई हर कंहिं सां ॻाल्हाई वेंदी आहे। जेके निगाह जी ॿोली ॻाल्हाइणु घुरनि उन्हनि खे चङीअ तरह ख़बर हूंदी आहे त साम्हूं वारे जी निगाह अखियुनि में कन रखे थी। मतिलबु मुंहिंजे अखियुनि जा चप जेको आछीनि था, साम्हूं वारे जे अखियुनि जा कन उन सदा खे कनाइनि था ऐं सम्झनि था। जेकॾहिं उन्हनि ॿिन्हिनि मां कंहिं बि हिक में का खोट आहे त उहा ॿोली बेकार आहे। दानाओ, ॿोली हूंदी आहे सम्झण लाइ। जेकॾहिं सम्झ में ई न अचे त सदा जो फ़ाइदो कहिड़ो रहे थो। ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे हुननि मूं ॾांहुं निहार कई हुई। मूंखे अंदाज़ो तॾहिं थियो जॾहिं कंध मथे खयूं त संदनि निगाह मूं ते अटकियल हुई। अखियुनि जी हुजत अखियुनि खे महसूस थी त हल्की मुर्ख संदनि मुख ते विकिरी वई। खेनि अहसासु थी वियो हुयो त दानाअनि में हिकु भूक बि वेठल आहे। हाणे चपनि जे इज़हार जा बि गोशा आहिनि। पूरी ॻाल्हि अदाखिरी, अधो गाबरी, कथा, इशारो, कनायो, सभु चपनि जा मोहताज। इशारो अखि बि कंदी पर गैर वाज़िह, मुबहम ऐं घटि। चप त खुली इज़हार कंदा। माण्हूअ जो अलमियो उहो बि आहे त उहो इज़हार जे मरहले में पाण खे ॾिसी कोन थो सघे। मतिलबु उन लम्हे में हू छा पियो लॻे, आइंस्टाइन या को भूख बसर। जेकॾहिं आइंस्टाइन लॻो त कमाल थी वियो बचा, पर उहो बि थिए घटि थो, छाकाणि त घणो तनासिब छुसनि वजूदनि जो हूंदो आहे। ॻाल्हि मुहबत जी हुजे या नफ़रत जी, अहमकपणो वाज़े नज़र ईंदो आहे। उते कंहिं ॿोलियो, उनजो मतिलबु उहो आहे मुर्शिद साईं त माण्हू इज़हार ई न करे। हिननि आवाज़ जी सम्त में निहारियो। मुंहिंजी ॻाल्हि पूरी नाहे थी नादान। इज़हार कजे ज़रूरु कजे, बल्कि इज़हार ई त कजे, पर कोशिशि उहा हुजे त उन महिल अंदर जा चप ॿाहिरनि चपनि जो साथ ॾींदा हुजनि। ॿिन्हिनि को मतभेद न हुजे। जेको अंदर जे आवाज़ सां आवाज़ मिलाए ॻाल्हाए उहो कॾहिं बि छुसो, बेवकूफ़ या अहमक न थींदो आहे। उन जी ॻाल्हि वज़नदार हूंदी आहे। सभिनी जा वात पटिजी विया हुआ। अॻु में कॾहिं अहिड़ो कुझु कोन ॿुधो हुओसीं। चहिरा चहिरा घटि सवाल या निशान वधीक पियो लॻा। संदन मुर्ख कुझु गहरी थी वई। हज़ारे भेरा सम्झायो त मां हर माण्हूअ जे अंदरि हिकिड़ो ॿियो माण्हू रहे थो जेको सभु रंग साण थो रखे। मुर्ख, कावड़, घूर, लम्स सभु वटसि आहिनि। अव्हां संदसि हर अहसासु महसूसु करे सघो था, बशर्ते कि तव्हां खेसि टाइम ॾींदा हुजो। हयातीअ जे इब्तिदाई हिसे में संदन असरु घणो हुजे थो, पर पोइ वक़्त जी दज़ अव्हां जे अंदर जे ऐवाननि में घिड़ी
खेसि लटे छॾे थी। ग़मे दौरान ईअं जकड़े थो वठे जो ग़मे जाना त पंहिंजो मौत पाण ई मरियो वञे। मसरूफ़ियतुनि जो सबबु एतिरो मज़बूत हूंदो आहे जो अंदर जी खिड़कीअ जा अंजीस ज़ंगिजी वेंदा आहिनि। पंहिंजो पाण सां फ़ुर्सत जो तेल तलब में हूंदो आहे, पर ज़ात जी बोतल ई ख़ाली हूंदी आहे। ज़ंग गहरो थिए त लाज़िमन खोलण में तकलीफ़ थींदी, चीकाट वधी वेंदा। असीं शायदि उहे चीकाट कनाइण न घुरंदा आहियूं ऐं न ई उहा दज़ हटाइण जी फ़ुर्सत असांखे नसीब थींदी आहे। नतीजो उहो ई सादो हूंदो आहे, असांजो अंदरु नाराज़ थी वेंदो आहे। संदसि चप जिस्म जे चपनि सां न ठहकंदा आहिनि। नतीजे तौरु इज़हार छुसो लॻंदो आहे। हैरतुनि जा दरिया पूरे वहकिरे में हुआ। सवाल जूं ॿेड़ियूं आहिस्ते आहिस्ते पाण संभालण जे चकरनि में हुयूं। मतिलबु अक़ुल जो इज़हार अंदर सां आहे साईं, कंहिं पुछियो। पाण वरी मुश्की पिया। न, सच जो इज़हार अंदर सां आहे शहज़ादा। जंहिं महिल बि सच ज़ुबान मां निकिरे थो त सभु कुझु गॾियल थो हुजे। कूड़ महिल ॿई अलॻि अलॻि थी वेंदा आहिनि ऐं वरी अलाए छो मिली न सघंदा आहिनि। सच ॻाल्हाइजे त अंदर जो आवाज़ु उधमा ॾींदो आहे ऐं उहा अवां सभिनी खे ख़बर आहे त सच ॻाल्हाइण खां पोइ उहो यादि रखण जी ज़रूरत नाहे हूंदी त तव्हां कहिड़ो बयानु जारी कयो हो। यादि त कूड़नि खे रखिणो पवंदो आहे नादानो। हाणे माठ थी वई। पाण तॾहिं जी कहानीअ सां खेॾंदा रहिया। केरु ॻाल्हाए ऐं छा ॻाल्हाए। वरी संदन आवाज़ु उभरियो। सच जी कथा महिल अखियूं अंदरि बणिजी वेंदियूं आहिनि बाबला। सवेल चयो हुउमि न त अखि जी ॿोलीअ जो हुनुरु कुझु ॿियो हूंदो आहे। हाणे उहो हुनुरु सच सां निर्वार थिए थो। सचार माण्हूअ जे अखि ऐं चप गॾिजी मुरकंदा ऐं गॾिजी सुॾकंदा आहिनि। ऐं मुहबत साईं, उन जे इज़हार में त अखि ऐं चप अलॻि हूंदा आहिनि। कंहिं लुकमूं ॾिनूं पाण पासो वरायूं। मुहबत बि त सच ई आहे न पुट। हाणे उन जो वरी दर्जो धणीअ अहिड़ो रखियो आहे जो हर का ॿोली अलॻि ॿोलिजे थी, पर सुर साॻियो निकिरे थो। उहो कॾहिं न विसारजो त उहो सिर्फ़ु मुहबत सां नाहे। हर उहो जज़्बो जेको अंदर में जड़ वठी मतिलबु मथाछिरो न हुजे, ईअं ई सलूक कंदो आहे। अखि ऐं चप अलॻि अलॻि भले हुजनि, पर उन्हनि जो उहो विछोड़ो शिदत खे ज़ाहिर कंदो। यानी कंहिं जज़्बे खे अखियूं वधीक शिदत सां बयानु कंदियूं ऐं उन्हनि जे मुक़ाबले में साॻी ॻाल्हि जी हिमायत चप बि कंदा, पर थोरो घटि शिदत सां। ऐं उहो सभु वरी उबतड़ बि थी सघे थो त चप शिदत सां लफ़्ज़ उगाछीन ऐं अखियूं एतिरो साथ न ॾियनि। ॻाल्हि वाज़े थी वई हुई। हर कंहिंजो ध्यानु मर्कज़ ते ई हो। बसि उहा ॻाल्हि पंहिंजे अंदर सां करे छॾियो जेका चपनि ते अचणी हुजेव ऐं अंदर जो जवाबु ॿुधे पोइ उन जो इज़हार कंदा कयो। पंहिंजे अंदर सां मुलाक़ात ज़रूरी हूंदी अथव। उन में देरि कंदव त हयाती को ख़तमु कोन थी वेंदी। हा, उन जो साह लहसिजी वेंदो। क्लास ख़तमु थियो, सभु हेॾे होॾे थिया त हिननि प्यार मां हथु फेरियो। मथो ॼण छांव में अची वियो। अखियुनि जा पैमाना तर थियण लॻा। संदन मुर्क वधीक गहरी थी वई। ॼाणू माण्हू आहीं तूं, दाना आहीं, पोइ बि पाण सां नथो मिली, वक़्तु नथो कढी पाण लाइ बुक। हां, पंहिंजो पाण खां रुसी ॿियनि सां परची सघिबो आहे छा? अलाए कीअं चपनि ते अची वियो। उहो सभु तव्हां आॻाटो पढ़ायो हो क़िबला। उहो सभु पढ़ी लिखी त अंदर जी वार्ता साम्हूं कई हुई। साम्हूं वारे जी फलक ई न ॿुधी। साम्हूं वारे जी फलक ई न ॿुधी। पंहिंजे चयल सच ते गुमान वराए विया हुआ साईं। पोइ शायदि अंदरि बि रुसी वियो आहे। बेएतबारी वॾो अज़ाब आहे मुर्शिद। हुननि घूर कई। बेएतबारीअ खां वधिया एतबार वॾो अज़ाब अथई चरिया। तो ॻाल्हि एतबार सां कई हूंदी, बेएतबारी त पोइ थी हूंदी। हाणे हिकिड़ी ॻाल्हि सम्झी छॾ, जे हू फलक ॿोड़े त महबूब चवाए। ॻाल्हि करण जी हुई ऐं तो पूरे सच सां करे छॾी। बसि तुंहिंजो कमु पूरो थियो। अॻियां हुन जो राज़ आहे। जेकॾहिं मञे त वाह वाह, जेकॾहिं न मञे त बि वाह वाह। ऐं भला जे कमु वाह वाह थी बि वञे न त यादि रखजांइ, अमल दख़ल तुंहिंजो नथो हली सघे। बसि मिंथ मेड़ पार त ई कमु अची सघे थी। जिते हक़ु सम्झई उते सभु कुझु रख थी वेंदो।
फोटो ॿुधो अथई न। ॾाॾाई साहिब खे झुंगारींदे हिननि झुंगारणु शुरू कयो। ऐं पहिरीं परदेस वारा प्यार जी पारत हुजई, ऐं पहिरीं परदेस वारा प्यार जी पारत हुजई, अहद जी अनजाम जी इक़रार जी पारत हुजई, ऐं पहिरीं परदेस वारा हमसरीअ जी हाम कहिड़ी माज़रो तूं माहताब, हमसरीअ जी हाम कहिड़ी माज़रो तूं माहताब, नाज़ परवर नीह जे नादार जी पारत हुजई, नाज़ परवर नीह जे नादार जी पारत हुजई, ऐं पहिरीं परदेस वारा जाने मंजल वो संदय आहे जिया पो जान जो, जाने मंजल वो संदय आहे जिया पो जान जो, दिलरुबाना में खुदा दीदार जी पारत हुजई, दिलरुबाना में खुदा दीदार जी पारत हुजई, ऐं पहिरीं परदेस वारा मुर्तज़ा महबूब आतो दर अची झोली झली, मुर्तज़ा महबूब आतो दर अची झोली झली, सूंहं जा सरदार हिन पे नार जी पारत हुजई, सूंहं जा सरदार हिन पे नार जी पारत हुजई, ऐं पहिरीं परदेस वारा प्यार जी पारत हुजई, अहद जी अनजाम जी इक़रार जी पारत हुजई, ऐं पहिरीं परदेस वारा। संदन झुंगार बेहद ख़ूबसूरत हुई। पल मेड़जी विया, ॼणु का खिड़की खुली वई ऐं पंहिंजो अंदरि नज़र अचणु लॻो। हुते हिननि फरमायो, साम्हूं वारो बि जेकॾहिं पंहिंजे अंदरि सां अचे त तुंहिंजो अथई, पर जे ख़ाली ॿाहिरां आयो त छुसो अहमक ऐं नादान लॻंदुई, मोहबत भली चोट चढ़े, पर कंहिं महिल हुन जो रूप तोखे पासा वराइण ते मजबूर कंदो ऐं उन जी अमली निशानी उहा अथई त तुंहिंजो अंदरि कॾहिं बि हुन खे पारत न कंदो, खणी तुंहिंजा चप केतिरियूं ई मिनथूं छो न कंदा हुजनि। छपियल आचर 4 फरवरी 2007 ईस्वी।